अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आया दुआ भुट्टो पेश आहिनि वक्त जूं सुपर 30 ख़बरूं। अॻिती चौदगी में भाइरनि जो बासरे जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज। मुज़फ़र शहर जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ गियारे वासी पुनह लाबड़ो ऐं सनाउ लाबड़ो दाईंदे चयो आहे त वॾेरे इरशाद चने ज़मीन मां काठियूं खणण था खनि तशदुद जो निशानो बणायो। इख़्तियारियूं नोटिस वठी वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करण इल्ज़ाम हेठि आयल वॾेरे तरफ़ां इल्ज़ाम जी तरदीद। बदीन में नौजवान जो ज़ाल ऐं संदसि माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज। अली मोहम्मद शाणी जी रिपोर्ट मूजिबि नौजवान ख़ावंद बख़्श खोसे चयो आहे त संदसि ज़ाल माइटनि तां ब्लैकमेल करे खेसि कूड़नि केसनि में फसाइणु चाहे थी, तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। दखण भरिसां नौजवान खां 3 लख रुपया फुर। माही ख़ान रिंद जी रिपोर्ट मूजिबि हथियारबंद सदाम सांगरो खां 3 लख रुपया फुर करे फ़रार थी विया। मुतासिर नौजवान जी फुरतल रक़म वापसि कराए ॾियण जी अपील। दाबे जी भरिसां बदीन जे हिंदू नारी मलीर कोट में मुसलमान बण जी मातली वासी आशिक सां शादी करे छॾी। मोहम्मद अली जी रिपोर्ट मूजिबि जोड़े प्रेस क्लब पहुची तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे। डिगड़ी में औरत जो धी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाज। फ़कीर राणे माली जी रिपोर्ट मूजिबि भूरी कबूतरी पुट सां गॾु दाईंदे चयो आहे त माशूक कोसो साथियुनि सां गॾिजी संदसि धीअ लक्ष्मी खे अगवा करे खणी वियो आहे। इख़्तियारियूं नोटिस वठनि। घोसपुर भरिसां ख़ौफ़नाक हादसो। 3 ॼणा फोत। अब्दुल गफ़ार ओगई जी रिपोर्ट मूजिबि हादसो मोटरसाइकिल खे तेज़ रफ़्तार लैंड क्रूज़र जी टक्कर लॻण सबबि पेश आयो। फोतियुनि में इरफान नसीराणी, कासिम ऐं आमिर मीराणी शामिल आहिनि। घोसपुर भरिसां मीराणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। अब्दुल गफ़ार ओगई जी रिपोर्ट मूजिबि वाक़िए ख़िलाफ़ मुतासिर धुर जो प्रेस क्लब आॾो एहतिजाज जी मुज़ाहिरो। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालिबो। हिंगोजा भरिसां डोकरीअ जी नारी वाजिदा सोलंकी खानवान वासी नौजवान राजा सोलंकीअ सां गंबट जी अदालत में पसंदि जो पाइणो करे छॾियो। शम्सदीन अजपर जी रिपोर्ट मूजिबि जोड़े प्रेस क्लब पहुची तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी अपील कई आहे। हब भरिसां मॉस्को पुलिस चौकी इंचार्ज गुलाम अब्बास ऐं ड्यूटी एहलकार ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं ट्रांसपोर्टनि जो एहतिजाज। अब्दुल गफ़ार खोसे जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन चयो आहे त मॉस्को चौकी ते मौजूदु एहलकारनि भत्ताखोरीअ जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। ख़ान रोज़ानो बिना जवाज़ भत्तो वरितो पियो वञे। हैदराबाद में डॉक्टर धर्मदेव जे क़त्ल जो केस दाख़िल। पुलिस मूजिबि एफआईआर मक़तूल डॉक्टर जे भाउ अशोक कुमार जी फरियाद ते अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई आहे। हैदराबाद जे हिटड़ी वारे इलाइक़े में घर मां नौजवान जो फाओ खाधल लाश हथ। लाश जी सुञाणप 20 वरनि जे इरशाद अली नुहानी तौर थी आहे। हैदराबाद में सिंधी ॿोलीअ जे बागदर इदारे पारां सिंधी ॿोली ख़ातिरा मौक़ा ऐं तजवीज़ जी सिलसिले हेठि शेख अयाज़ जी शाइरीअ में ॿोलीअ जूं हसानकियूं जी मौज़ूअ ते ऑनलाइन मुबाहिसो। जहांगीर खोसलो जी रिपोर्ट मूजिबि मुबाहिसे में नामवर अदीब ऐं मुहक़िक़ डॉक्टर फयाज़ लतीफ़ ऐं ॿियनि पिणु हिसो वरितो। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडो ओचितो शाह फैसल पुलिस स्टेशन पहुची वियो। एडिशनल आईजी कराची शाह फैसल थाणे जे सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो ऐं ड्यूटीअ ते मुक़रर एहलकारनि जा तफ़सील तलब कया। इसाक़ सरकी जी रिपोर्ट मूजिबि एसएचओ शाह फैसल ऐं एसआईओ एडिशनल आईजी कराची खे तफ़सील खां आगाह कयो। कोट गुलाम मोहम्मद भरिसां 12 मरीन जो भरत कुमार ट्रैक्टर हेठां अची फोत थी वियो। इस्माइल गोरचाणी जी रिपोर्ट मूजिबि नौजवान जी फोतगीअ वारी ख़बर ते संदसि घर में कोहराम मची वियो। कोट लालू थाणे जे पुलिस एहलकारनि जो नौजवान जे घर में गिड़ी तशद्दुद। वीडियो वायरल थी वई। शेर मोहम्मद मरी जी रिपोर्ट मूजिबि एहलकार मुमताज़ आरई शेरी सैफुद्दीन जे घर में घिड़ी मथसि तशद्दुद कंदो रहियो। मुतासिर नौजवान जे एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालिबो।
जाम शोरो मां मुबैना तौर नारी अगवा केस दाख़िल एजाज मुगल जी रिपोर्ट मूजिब कोटड़ी वासण हिना गुल जे वालिद धीअ जे अगवा जी एफआईआर दाख़िल कराए खस शाहिद अली महर समेत चैन अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। कुंभ में इंतजामिया जे नफ़ेखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई मुरीद राजपत जी रिपोर्ट मूजिब मुख्तियारकार कोर्ट डीजी सरकारी रेट खां वधीक अघ ते शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मतन ₹1000 दंड मड़ियो। मदेजी में मकानी चूंडनि दौरान पीपी ऐं जेडीए उम्मीदवारनि विच में थियल झेड़े जो केस दाख़िल तौहीद बिरोही जी रिपोर्ट मूजिब केस पीपी ज़िले शिकारपुर जी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार कुमारियो ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। मेहर में हबीबा ऐं ज़ाहिदा चांडियो जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाज। अब्दुल्ला सुमरे जी रिपोर्ट मूजिब मक़तूल औरतुनि जे वारसनि मेहर इंडस हाईवे ते लाश टकी धरणो हयो। वाक़िए जो केस दाख़िल करण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मीरवा गोरचानी पुलिस जे मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई। हिकु मंशियात फरोश गिरफ़्तार अरशद अली रुस्तमानी जी रिपोर्ट मूजिब पुलिस तरफ़ां गिरफ़्तार जवाबदार खां घुटको हथ करण जी दावा कई वई आहे। नौशारो प्रोज M6 मेगा करप्शन केस स्कैंडल मुख्य किरदार गुणो डिप्टी कमिश्नर ताशफीन आलम बरतरफ़। इमाम बख्श मशहूरी जी रिपोर्ट मूजिब शोकास नोटिस जो जवाब न मिलण तां ताशफीन आलम के बरतरफ़ कयो वियो। नोटिफिकेशन जारी। राज़ी दरे प्रेस क्लब में सिंध सोशल फोरम जे 13वीं सालगिरह जो केक कचो वियो। ख़ालिद खड़े जी रिपोर्ट मूजिब तक़रीब में शायद सोशल वेलफेयर फाउंडेशन जे चेयरमैन ख़ालिद हुसैन खड़े समेत ॿियनि शिरकत कई। सांगड़ जे ॻोठ पीरबख्श राजड़ में शेख बिरादरी जे घर के ॿाहिरि 4 घर सड़ी विया। रशीद सोलंकी जी रिपोर्ट मूजिब मुतासिरनि जी सरकारी ऐं सरहदीअ वारनि खां सहायता जी अपील। टंडे अलियार मां चोरी थियल लखे रुपए जो सामान हथ। रज़ा बलोच जी रिपोर्ट मूजिब कार्रवाई दौरान जवाबदार अयाज़ खानज़ादो सोगो हिकु ॾींहुं पहिरियां डिस्को होटल वेझो सिंध बैटरी सर्विस जे दुकान मां लखे रुपए जो सामान चोरी थी वियो। टंडे अलियार में संगावती तकरार तां फायरिंग गोलियूं लॻण सबबि नौजवान ज़ख़्मी। रज़ा बलोच जी रिपोर्ट मूजिब हथियारबंद नौजवान दामन शीदीअ ते फायरिंग कई जंहिं सबबि हू ज़ख़्मी थी पियो। टंडे अलियार वेझो प्यारो लुंड ऐं भरपासे जे लाइक़नि जी बिजली बंद। रज़ा बलोच जी रिपोर्ट मूजिब अणे ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि ऐं ॻोठाणनि जो एहतिजाज। बिजली बहालीअ जो मुतालबो। ऐं थर्डी मोहब्बत में 7 वरियनि जी भागुल ख़ासि केली मलेरिया विखे फोत। इख़लाक़ अहमद चांडे जी रिपोर्ट मूजिब नीगरी जी फोतगी वारी ख़बर ते संदसि घर में कोहराम मची वियो। नाज़रीन ही हुई उन वक़्त जूं सुपर 30 ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।